लखी गुलाम शाह भरिसां तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल जे टक्कर में पिरामिरी उस्ताद पंहिंजे घरवारी समेत अजल जो शिकार थी वियो आहे। सखर शिकारपुर क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 60 वरहनि जी मसमात नसरीन अबड़ो थॾे ते फ़ौत थी वई। जनत हादसे में फ़ौती औरत जो मुड़ुसु पिरामिरी उस्ताद ग़ुलाम सरवर अबड़ो सख़्त ज़ख़्मी थी पियो। इतला ते लखी गुलाम शाह पुलिस हादसे वारे हंध ते पहुची फ़ौती औरत जो लाश ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो, जिते पोस्टमार्टम बाद औरत जो मढ़ वारसनि हवाले कयो वियो। जनत ज़ख़्मी पिरामिरी उस्ताद ग़ुलाम सरवर अबड़ो खे तिबी इमदाद ॾियण बाद ॻणती जोगी हालत में सखर इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे हुन बि दमधणी हवाले करे छॾियो। ॿुधायो वञे थो त ॿई ज़ाल ऐं मुड़ुसु शिकारपुर भरिसां गाहेजा में ताज़ियत लाइ वञी रहिया हुआ त लखी भरिसां क़ौमी शाहराह ते साणनि अफ़सोसनाक हादिसो पेश आयो। ॿिए पासे लखी गुलाम शाह पुलिस हादसे वारे हंध तां कार खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो, जनत हादिसो कंदड़ कार ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वञण में कामयाब थी वियो। ॿिन्ही ज़ाल ऐं मुड़ुसनि जा लाश घर पहुचण ते संदन वारसनि में कोहराम मची वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे लखी गुलाम शाह खां, जिते सखर शिकारपुर क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में पिरामिरी उस्ताद ग़ुलाम सरवर अबड़ो ऐं संदसि 60 वरहनि जी घरवारी मसमात नसरीन अबड़ो अजल जो शिकार थी विया। ॿिन्ही ज़ाल ऐं मुड़ुसनि जा लाश घर पहुचण ते संदन वारसनि में कोहराम मची वियो आहे। ॿिए पासे लखी गुलाम शाह पुलिस हादसे वारे हंध तां कार खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो, जनत हादिसो कंदड़ कार ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वञण में कामयाब थी वियो।